नाज़रीन, समूरी सिंध जियां पीर जो ॻोठ में भी सकाफ़ती रैली कढी वई। आवाज़ टीवी के सर ते निकितल रैलीअ में ॿोॾ मुतासिरनि पंहिंजे ॾुखनि खे विसारे टोपी ऐं अजरक पाए शिरकत कई। वीडियो लिंक ते मौजूद है अब्दुल रज़ाक कलहोड़ो। जी नज़र आवाज़ टीवी जे सॾ ते अचो ते असां पंहिंजे खे ॿीहर अॾियूं था, अचो सिंध वासियुनि खे ॿीहर गॾियूं था जो उनवान हेठि अॼु पीर जो ॻोठ में क़ौमी कारकुननि पारां हिकु शानदार रैली कढी वई आहे। इन हवाले सां अचो त रैली में शरीक अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, उन्हनि जो छा चवणु जी। हज़ारें साल पुरानी जॻह तहज़ीब रखे थी, तशख़ुस रखे थी। अॼु इहो वचन कयो त तव्हां मुतहद थींदव ऐं तालीम पिराईंदव ऐं तालीम ज़रिए ई असां पंहिंजा हक़ वठी सघूं था। असांजी जेका आहे ईद जो ॾींहुं आहे, पर बोर्ड जे करे जेको आहे उहो न असां कोशिशि कंदासीं उन्हनि जे हालनि ते असां उन्हनि ते पहो रखूं। मैसेज सभिनी सॼी सिंधी क़ौम खे ॾियूं त पंहिंजे औलाद खे पढ़ायो, पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ायो त जीअं असां पंहिंजा हक़ ऐं शऊर ज़रिए पंहिंजा हासिलु करे सघूं। ईद जो ॾियारो असीं सम्झूं था त असीं अमुन पसंदि क़ौम आहियूं ऐं असांजी हीअ तहज़ीब ऐं सकाफ़त आहे। इन जी शायदि ई मुंहुं जो दड़ो ॾेई रहियो आहे त हीअ सकाफ़त असांजी सदियुनि ताईं पुराणी आहे। असीं अॼु इन ईद जे मौक़े ते सॼी दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त असां अमुन जी क़ौम आहियूं। नौजवाननि दोस्तनि खे इहो ई मैसेज ॾींदुसि त हे सिंधी चैनलनि तव्हांखे हिकिड़ो ईद वांगुरु ख़ुशीअ जो ॾींहुं ॾिनो आहे, पर तव्हां पंहिंजे किताब खे ज़ेवर बणायो, कलम खे हथियार बणायो। अचो अचो देस पंहिंजे खे ॿीहर अॾियूं था, अचो सिंध वासियुनि खे ॿीहर गॾियूं था। इन अकाली सां मल्हायो वियो आहे ऐं सभु दोस्त जेके अॼु ईद जे ॾींहुं जीअं सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहिनि, इहो हेतिरे ॾुखियनि हालातनि खां पोइ बि, बरसाति ऐं बोझ जहिड़ी ॾुखियनि हालातनि खां पोइ बि सभु सिंध वासी पंहिंजे हिन सकाफ़त खे ईद जे ॾींहुं जीअं मल्हाए रहिया आहिनि। रैली में शरीक कॉमर्स पार्टी, सिविल सोसाइटी ऐं नौजवाननि पारां तव्हां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु आहे त अॼु असांजे लाइ जेको सकाफ़ती ईद जो ॾियारो आहे, जेको असां पुरजोश नमूने सां बरसाति मुतासिरनि सां गॾु मल्हाए रहिया आहियूं ऐं हीउ ॾींहुं हर साल जीअं अॻिते बि इहो ॾींहुं शानदार नमूने सां मल्हायो वेंदो। जी।